वधी 5 थी वियो आहे। हादसे में ज़ख़्मी थियल नदीम नाज़रीन फौत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स हासिल कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सरहद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्लाही सामंत। जी अब्दुल्लाही, वधीक इन हवाले सां अपडेट कजो। जी शायद मां तव्हांखे ताज़ा तरीन सूरत अपडेट ॾिनो आहे। कुझु टाइम पहिरियां जेको सरहद लॻ कर्नल मोड़ ते रोड हादसो पेश आयो हो। पंजाब वेंदड़ जेको रक्षा आयो हुन सां ताला जो टकर थी पियो। उन में जेके आहिनि त 2 ॿारनि सूधो 4 ॼणा जेके आहिनि त मौक़े ते फौत थी विया हुआ, जिन में ज़ख़्मियुनि मां जेको नदीम बलोच आहे, नौजवान नदीम बलोच, उहो जेको आहे त ज़ख़्मनि जा सूर न सां तालका अस्पताल घोटकी में जेको आहे त फौत थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको ज़ख़्मियुनि जो तादाद आहे उहो ज़ख़्मियुनि जो तादाद 5 थी वियो आहे। ऐं पुलिस मुताबिक़ जेके ज़ख़्मी आहिनि उन्हीअ खे इलाज लाइ अस्पताल दाख़िल कयो आहे। ऐं जेको हादसे जो शिकार थियल कुटुंब आहे इन जो तालुक़ु जेको आहे त पंजाब जे शहर सादकाबाद सां ॿुधाई। जेको कुटुंब हुयो त कलंदर लाल शाहबाज जे मेले खां वापसीअ ते पंहिंजो ॻोठु वञी रहियो। जी ठीकु आहे अब्दुल्लाही सामंत, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, ये हुई इन वक्त ताईं जो ख़ासि